ڪرمپور برسات غلام رباني بجاراڻي में बरसात सबबु ग़रीब ॻोठाणनि जा केतिरा ई घर ढही पट पइजी विया। सारियालो फसल पाणी हेठि अची वियो। पाणी जे दबाव सबबु रस्तो लुड़ी वियो। ॻोठ जो शहर खां रस्तो कटण सबबु ॻोठाणा बिटे अज़ाब में आहिनि। ॻोठाणनि वस वारनि खां वावर जी अपील कई आहे। बे तरफ़ तालके खानपुर जो ॻोठ महेराण बिजाणी में बरसात सबबु पाणी हेठि अची वियो। सारियाले फसल खे कापारी नुक़सान। बरसात जे बीठल पाणी सबबु केतिरनि ई ग़रीबनि जा अजा ढही पट पइजी विया। ॻोठाणनि पारां वस वारनि खां वावर जी अपील कई वई आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।